कंबर शहदादकोट ज़िले में 1 खां 4 ग्रेड जे नौकरियुनि में पंहिंजा नवाज़ पॉलिसी वारे अमल ख़िलाफ़ कंबर जे नौजवान सागर अली बुलेदी तरफ़ां डिप्टी कमिश्नर कंबर शहदादकोट ख़िलाफ़ अंगनि अखरनि समेत चीफ सेक्रेटरी सिंध समेत मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरियुनि वटि कंप्लेन दाख़िल कराए छॾी आहे। नौजवान पंहिंजी दरख़्वास्त में तफ़सील सां ॼाणायो वियो आहे त सिंध हुकूमत ताज़ो ई सूबे में BS1 खां BS4 ताईं गैर टेक्निकल पोस्टुनि लाइ भर्तियुनि वारो अमल शुरू कयो आहे, जेको हिकु क़ाबिल तारीफ़ क़दम आहे, जंहिंजो मक़सदु मुस्तहक़ ऐं ज़रूरतमंद मुक़ामी रहवासियुनि खे रोज़गार जा मौक़िया फ़राहम करणु आहे। ख़ासि तौर ते पुठिते पियल ज़िलनि में कंबर शहदादकोट सिंध जे गुरबत जो शिकार ज़िलनि मां हिकु आहे ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे करे पैदा थींदड़ आफ़तुनि जहिड़ोक महाॿोॾि, सख़्त गर्मी जे लहरुनि, बार बार ईंदड़ कुदरती आफ़तुनि खां सख़्त मुतासिर थींदो रहंदो आहे। मुक़ामी आबादी जे ख़ासि तौर ते तालीम याफ़्ता बेरोज़गार नौजवाननि खे अहिड़नि रोज़गार जे मौक़नि जी सख़्त ज़रूरत आहे। हीअ हिकु इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ज़िले कंबर शहदादकोट में BS1 खां BPS4 जे पोस्टुनि लाइ भर्ती जे अमल में डिप्टी कमिश्नर कंबर शहदादकोट इमदाद अली अबड़ो पंहिंजे अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे ॿियनि ज़िलनि जो डोमिसाइल रखंदड़ पंहिंजे ॿिनि भाइरनि इरशाद अली ऐं एजाज़ अली समेत 14 भाणेज, भाइटिया, सौट, मासात ऐं 10 वास्तेदारनि समेत टोटल 26 माण्हुनि खे भर्ती करे हिन मुआशी परेशानियुनि वारे दौर में हितां जे नौजवाननि जे हक़ ते धाड़ो हणंदे क़ानूनी, सरकारी SPOs, शफ़ाफ़ियत ऐं मेरिट जे क़ाइमु कयल उसूलनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, जंहिंजो नोटिस वठी ज़िले चूंड कमेटी खे हिदायत करियो त ख़ाली जायुनि जे चूंड लाइ भर्ती जे अमल जो ॿीहर जाइज़ो वठी ज़िले कंबर शहदादकोट जे अहल मुक़ामी उम्मीदवारनि खे BPS1 खां 4 जे उहिदनि जे मुक़ाबले में शामिल कयो वञे। इमदाद अली अबड़ो डिप्टी कमिश्नर कंबर शहदादकोट ख़िलाफ़ भर्ती जे ज़ाब्तनि जी भञकड़ी, सरकारी अख़्तियारनि जे ग़लति इस्तेमालु, मफ़ादनि जे टकराउ ऐं सरकारी SPO जी भञकड़ी ते बाज़ाब्ता जांच जो हुकुम ॾेई इंक्वायरी कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शहदादकोट।